कासमाबाद की मुख्तलिफ स्टेट एजेंसियुनि जी चूंडुनि जूं तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। किंग्स यूथ पैनल, हैदरी प्रोफेशनल पैनल ऐं सनन पैनल में कांटे जो मुक़ाबलो थियण जा चोबोल हली रहिया आहिनि। जॾहिं ईद खां पोइ बाक़ाइदा इलेक्शन जी तारीख़ अनाउंस कई वेंदी। किंग्स यूथ पैनल प्रेसिडेंट पैनल जो इस्माइल सुमरो इम्कानी उम्मीदवारनि में माजिद महेसर चेयरमैन, ज़ैन जतोई सदर ऐं असद मेमट जनरल सेक्रेटरी जो इम्कानी उम्मीदवार हूंदो, जॾहिं त हैदरी जो मुख्तियार खोसो उम्मीदवार ॿुधाया पिया वञनि। ज़रियनि जो चवणु आहे त ईद खां पोइ फौरन तारीख़ जो ऐलान कयो वेंदो, जॾहिं त कासमाबाद स्टेट एजेंसियुनि जी चूंडुनि जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। इम्कानी उम्मीदवारनि में मुक़ाबलो सख़्तु ॿुधायो पियो वञे। उम्मीदवार पाण खे कामयाबु कराइण लाइ हींअर खां चूंड मुहिम शुरू करे वोटरनि वटि पहुची वोट तलब करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।